नाज़रीन, हैदराबाद में झोपड़ियुनि अंदर हज़ारे माण्हू बरसात सबब सख्त मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्तु हू कहिड़नि हालनि में आहिनि, वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। हैदराबाद में पियल ज़ोरदार बरसात की तबाही खां ग़रीब तोड़े अमीर भी महफ़ूज़ न रही सघिया आहिनि त उते झूपड़ियुनि में रहंदड़ लाॾाऊ कबीले जे हिननि माण्हुनि जा ॾुख सूर ॿीणा थी विया आहिनि। 17 ऐं 18 अगस्त जे विच वारा 30 कलाक हिननि मथां कहर बणिजी कड़किया। शदीद बरसात ऐं हिननि मासूम ॿारनि विच में रगो कपिड़े जूं चादरूं हुयूं। हू सॼी राति बरसात में भिजंदा रहिया ऐं पंहिंजा सूर पाण सां ई सलींदा रहिया। वेही राति गया झूंपड़ियुनि में पाणी, ॿाहिरि पाणी, ईअं बचा खणी ईअं पाणी में बीठायो। असांजे नको असांजो घर नको तड़ वरी अचे त किथे पिनण वञूं त हुते हींअर केरु ॾींदो, अहिड़ी मुश्किल जो केरु ॾींदो। भॼाइण जी था करे निकिरो, हाणे किथे वञूं असीं। टंग में धक लॻियो आहे, पिनण वई ईंदी हुई, कार वारो धक हणी भॼी वियो। 12 महीना थिए पिया, मुंहिंजे इलाज वग़ैरह केरु नथो करे। असांजा झुॻियुनि वारा आहियूं, चूंडी कागज़ खायूं। हाणे पैसो हुजे त असां इलाज करायूं, ना आहे पैसो ना कुछ तो असां किथे करियूं। गरीबों को तो कुछ मिलता भी नहीं है। ऐसे बस ये तुम देख रहे हो कैसे गरीबों की हालत है। जब से बरसात चालू हुई है, बच्चे नहीं सो सकते, नहीं कुछ भी नहीं मिलता है। इधर तो आते हैं तो झूपड़ियाँ गिरा देते हो, वो आए तो दादागिरी, वो आए तो दादागिरी, फिर गरीब कहाँ जाए। ना बाबा सॼो ॾींहुं वेठासीं, सॼो ॾींहुं वेठासीं, आराम कोन कयो अथई। मच्छर जाम खाता आहिनि, ईअं वेठा ॿार बुखिया बि वेठा आहिनि, वीचारा छा कंदा। हींअर कारोबार बि बंदि करे छॾियो आहे, हींअर कारोबार बि कोन पिया करनि, माण्हू वेठा आहिनि सॼो ॾींहुं। बरसात हले पई, हाणे ॿार नंढड़ा आहिनि, हितां केरु अचे त बाबा हलो हितां निकर, हीअ असांजी ज़मीन आहे। रेलवे वारा अचनि उहो धाॿो ॾे, हेॾा केरु ॿियो अची वञे इहो ई धाॿो ॾे। घरो गंजो बाबा, हल बाबा, हाणे कंहिंखे चवंदा, ग़रीब माण्हू कंहिंखे चऊं। अहिड़ी ज़िंदगी सां किथे गोली लॻी वञे, ना तो मरी वञे, ना तो फांसी खाए मरी वञे। आउं पाण मुस्लमान आहियां, मूंखे हिते तक़रीबन 40 साल थी विया। आउं सभिनि जो हिते मुंशी आहियां। हीअ वॾेरे जो प्लाट आहे, हुन में रहनि था। आउं हिते मुंशी आहियां, पर मुंशी बि इहो आहियां, सभु मूं जहिड़ा ग़रीब आहिनि, जहिड़ो आउं आहियां तहिड़ा ई आहिनि। इंतिज़ामिया वारो अचनि था, कार्डनि जा नाला लिखियो वञनि, वरी अचनि ई कोन था। बरसात त गुज़री वई, पर हाणे उन जी तबाही इन्हनि आॾो आहे जंहिंखे हू भोॻे रहिया आहिनि। बरसात बाद बुख, बेरोज़गारी ऐं बदहालीअ खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ताज़ियुनि बरसातुनि सबबु मथनि छा गुज़री आहे, उन जो अहवाल विक्रम नाले ॿारड़ो ॿुधाए थो। हम सोए 3 दिन से सोए नहीं है, ऐसे ही बैठे रहे। भूख लगती है, कोई आके 1 थैल देता है, कोई 2 थैल देता है, भाग जाता है, भूखे मर जाए। किसी को मिलता है, किसी को नहीं मिलता है। जो भी कोई देता है उसमें छीनता है, आधा वो देता है, आधा फिर फेंक देता है। अफ़सोस जो सरकार तोड़े समाजी तंज़ीमुनि बरसात सबबु शदीद मुतासिर थींदड़ हिननि लाॾाऊ कबीले जे माण्हुनि जी अञा ताईं सार न लधी आहे। शायदि ही झूपड़ियुनि में रहनि था इन करे। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।